सुरखंबात जो बैत पढ़ंदासीं साईं। सह सह सिजन उभरे, सह सह सिजन उभरे 84 चंदन, 84 चंडन, सह सह सिजन उभरी 84 चंडन, बिलारीअ पिरियनि सभु ऊंदाई वाया। सह सह लफ़्ज़ जी माना आहे 100,000 दफ़ा। 84 साल जा उहे रोशन चंड जेके 11 तारीख़ खां महीने जा हर महीने दरमा जेके से 11 खां 17 तारीख़ वारा जेके चंड रोशन हूंदा आहिनि उन्हनि जो क़िस्म जेको ॻाल्हि था कनि यूटी सरकार जन। ऐं बिला माने अलाह जो कसम या सो सरकार लती फरमाइनि था त भली 100,000 सिज आसमान ते उभरी पचनि ऐं या साल जा 84 रोशन चंड चांडो थियूं कनि, पर अलाह जो कसम मुंहिंजे महबूब खां सवाइ सभु ऊंधा अंधोकार आहे ऐं अंधोकार भाईंदुसि, छाकाणि त हू हिकु हो ई आहे। मुंहिंजो महबूब हिन काइनात जी रोशनी जो सबबु आहे, यानी रसूल ख़ुदा हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ही ॿिन्ही हिन जहान जी रोशनी जा कारण आहिनि। जो जीअं मौलाना रूमी चयो त सभु आसमान हुन चंड ऐं चंड हुन नबी आख़िर ज़मान जा ग़ुलाम आहिनि। मशरक़ ऐं मग़रब हुन जे करे ई रोशन आहे, छो त संदनी ई मथे ते लोलाक जो ताज आहे, सभु खेसि इनाम में मिलियलु आहे। जे पान न हुजनि हा त आसमान जे सभिनी नखटनि में हरकत ई न थिए हा, न ई रोशनी हुजे हा ऐं मलाइकनि लाइ बि का जॻह कान हुजे हा। लोलाक लफ़्ज़ जी माना आहे हाणे इन करे इन जी माना आई थिए त हिन काइनात जो कारण सिर्फ़ु हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनी आहिनि। लोलाक लिमा ख़ल्क़तुल अफ़लाक हीअ हदीस कुदसी आहे लफ़्ज़ जंहिंजी माना आहे त अगरि तुंहिंजी ज़ात ऐं मोहम्मद पैदा न करियां हा त आसमाननि खे बि पैदा करण जी ज़रूरत कोन हुई। ये लतीफ़ यानी आसमाननि खे बि पैदा न करियां हा। ख़ुशि हुजो दोस्तो, अस्सलाम वालेकुम।